डहर की वेझो निहाल वाह वाया ॻोठ ग़ुलाम फरीद मलिक ऐं निहाल वाह वाया ॻोठ अल्लाह बख्श पताफ़ी ऐं ॻोठ हाजी अहमद जी अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी ख़ान पताफ़ी पारां मंज़ूर करायल रोड जो कमु मुकमल कराइण बदिरां ठेकेदार पारां मुबैन तौर मिलीभगत करे रोड जो कमु मुकमल कराइण खां अॻु बजट हड़प करण वारी ख़बर मीडिया ऐं सोशल मीडिया ते हलण बैदि गुज़िरियल ॾींहुं एसडीओ रोड्स घोटकी मुमताज़ अली मलाणो ठेकेदार एजाज सुमरो खे साण करे ॻोठाणण पहुतो। इन मौक़े ते एसडीओ रोड्स घोटकी मुमताज़ अली मलाणो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इन स्कीम खे डहरकी मां घोटकी शिफ्ट करे खेसि ठेकेदार पारां बजट हड़प करण वारी अफ़वाहनि में का बि सदाकत न आहे, पर एसडीओ डहरकी पारां ज़ाती कमनि सबबि मोकल ते हुअण करे हिन स्कीम खे घोटकी मुंतक़िल करे उतां स्कीम जी बजट रिलीज़ कराई। हिन रोड जो रहियल कमु इंशाअल्लाह जल्द मुकमल करायो वेंदो। हिन चयो त हिन स्कीम लाइ इंजीनियर मूंखे सुपरवाइन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं बैदि मां स्कीम जो जाइज़ो वठण लाइ हिते आयो आहियां, जॾहिं त ठेकेदार एजाज सुमरो ॿुधायो त हिन स्कीम जो 80% मुकमल कमु थी चुको आहे, जॾहिं त बजट जारी न थियण सबबि कमु कुझु रहियल आहे जेको जल्द मुकमल कयो वेंदो। स्कीम खे घोटकी मुंतक़िल करे रहियल बजट रिलीज़ कराए जल्द मुकमल कराईंदासीं। हिन चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते रक़म हड़प करण जे अजाई वावेला कई पई वञे, जंहिं में का बि सदाकत न आहे। इन मौक़े ते ॻोठाणे शहज़ादो पिताफ़ी, मोर ख़ान पिताफ़ी, साजिद मलिक ऐं ॿियनि चयो त असांखे एसडीओ ठेकेदार एजाज सुमरो ख़ातिरी कराई आहे त तव्हांजे हिन स्कीम खे कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल न पिया कयूं, पर हिन स्कीम जी बजट हासिल करण लाइ रुगो घोटकी मुंतक़िल करे बजट हासिल करण बैदि हिन स्कीम जो रहियल कमु मुकमल कराईंदासीं। इन चयो त असां ठेकेदार ऐं वस वारनि खां मुतालबो कयो था त हिन स्कीम जो रहियल कमु जल्द मुकमल करायो वञे, ॿी सूरत में डीसी घोटकी जी ऑफिस ॾांहुं एहतजाज कंदासीं। आदाब, बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असीं आया आहियूं, एसडीओ साहब बि आहे, ही सिर्फ़ु सुपरविजन चेंज थी आहे हिन स्कीम जी। ईमानदार ऑफिसर आहे एसडीओ साहब, उन खे मुक़ररु कयो अथऊं मुमताज़ मलाणो साहब, जेको हाणे तव्हां पाण ॾिसो था त मापू थो करे पियो ऐं हीअ ॻोठाणा बि बीठा आहिनि। ऐं तव्हां पाण इहो ॿुधायो त कमु कहिड़े जो थियल आहे। 4 सालनि में काथो हिकिड़ो पथर उॾड़ियो आहे, बजट जे हवाले सां न थियो पए, हाणे बजट बि अची वई आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां हफ़्ते 10 ॾींहंनि में कमु पंहिंजी फाइनल तकमील ते पहुचे। अब्दुल मजीद चाचड़ साहब उहो असांजो कमु सॼो ख़राबु करण में ठेकेदार खे बि तंग करे पियो, असां ॻोठाणनि खे बि तंग करे पियो। हाणे सुपर में जेको नओं ऑफिसर आयो आहे मलाणो साहब, इंशाअल्लाह असांखे इतमाद आहे, उन इतमाद वरितो आहे, कमु कंदो। ऐं हिननि दोस्तनि खे अर्ज़ु इहो कंदासीं त सरदार बारी ख़ान सां मिलनि ऐं हुनजो जेको PA रफ़ीक अहमद मंगी साहब आहे, हुनखे बि इतमाद में वठनि, छो जो इहे सभु महिरबानी हुननि जो असां ते। PS उणवीह जे MPA साहब जेका इहा असांखे स्कीम ॾिनी हुई, ग़ुलाम फरीद मलिक, अल्लाह बख्श पिताफ़ी, बरकत पिताफ़ी, मोर ख़ान पिताफ़ी ऐं कुझु टांवरी आहिनि, कुझु उहे बि बरादरनि जा माण्हू बि आहिनि, अब्दुल्ला मलिक साहब आहे, ग़ुलाम फरीद मलिक साहब आहे। इहे हाणे असां हिनखे अर्ज़ु इहो रखंदासीं त सरदार साहब सां इहे मिलनि, छो जो सभु महिरबानी हुननि जूं आहिनि। उहो वधीक जेको बिल जा मसइला हूंदा उहो हिनखे हल कराईंदो, ऐं बिल्डोज़र वग़ैरह बि हफ़्ते में असांखे ठेकेदार ख़ातिरी कराई आहे त बाबा इहो तव्हांजो कमु मुकमल कराईंदो। उनजे बावजूदि जेको अब्दुल मजीद चाचड़ आहे न असिस्टेंट इंजीनियर, उन में वॾा ख़दशा हुया। उहो असांजी जेकी इहा स्कीम आहे उहा घोटकी जे तालके में खणायो, जंहिंजे करे असांखे लेटर बि मिलिया, हर शइ असां वटि प्रूफ बि हुया। उहो असां सॼो कुझु हथु करे इहा ई कोशिशि कईसीं त असां उनजे ख़िलाफ़ु हाई कोर्ट में वञूं, जंहिंजे करे असांखे ठेकेदार साहब अॼु आयो आहे, उन ख़ातिरी बि कराई आहे त मां जेको आहे तव्हांखे कमु मुकमल कराए ॾींदुसि इंशाअल्लाह। तव्हां ठेकेदार जेकी हाली सभु इंजीन जे असिस्टेंट इंजीनियर जे ख़िलाफ़ु न वञो तव्हां हाई कोर्ट में। असांजी वकीलनि सां ॿियो सॼो सलाह मशवरो बि तइ थी वियो हुयो। हाणे हफ़्ते जी ख़ातिरी कराई आहे ठेकेदार त बाबा तव्हांखे मां जेको आहे हफ़्ते जे अंदरि इंशाअल्लाह कारपेट कराए ॾियां थो।